केड़ा गलत है। दुनिया में सच्चा नोट भी हलन था, कूड़ा नोट भी हलन था। यहाँ है ना भाई, खबर किए पवे तो सच्चो नोट केड़ो आ, कूड़ो नोट केड़ो आ। गवर्नमेंट हिकड़ी मशीन भी ईजाद कया, उनते नोट के रखंदो मशीन बुधाईंदी है सच्चो नोटा है कूड़ो नोटा। सच्चो सोन भी हले थो, कूड़ो भी हले थो। क्या है ना भाई, पर सोनारन वटि औज़ार रखियला, उन्हें औज़ार ते रखी करे तव्हांखे ॿुधाईंदा त हे सच्चो आहे कूड़ो आहे। अक़ीदा सही भी आहिनि, ग़लत भी आहिनि, मज़हब सही भी आहिनि, ग़लत भी आहिनि। पतो कीअं पवे त कहिड़ो सही आहे कहिड़ो ग़लत आहे। अल्लाह फरमाए थो मां 30 पारनि जी सूरत में हे क़ुर मोकिलियो तमाम पंहिंजा अक़ाइद हिन ते भेजो, तव्हांखे पतो पइजी वेंदो त हे सचो आहे कूड़ो आहे, हे सचो आहे कूड़ो आहे। हे जन्नतन जो मज़हब थव, हे जानमन जो मज़हब थव, हे रब रहमान जो रस्तो थव, हे शैतान जो रस्तो थव। नसीब अपना, पसंद अपनी, तव्हांजी मर्ज़ी जेका राह वठो। फरमाए थो इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा। अल्लाह फरमाए तो कुरान के जरिए मां हिदायत गुमराही जा कई रास्ता समझाया थमाव। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जहिड़ो रस्तो इख्तियार कयो। अर्ज़ पे कयुम जीअं महल जी बुनियाद बिल्डिंग जेका हूंदी आहे उनजो सॼो मदार बुनियाद जे मथां हूंदो आहे। अमाल जो बुनियाद भी अक़ीदे जे मथां अथव। तवक्कल अल्लाह जी ज़ात जे मथां रखो। अक़ीदो अक़द खां वरितल आहे। अक़द जी माना आहे गंढ। मना दिल के अंदर हिकड़ी मजबूत गंढ बदनी आहे जेका ढरी कंहिं बि क़िस्म जी न थिए। या गंढ बदनी आहे त मुश्किल कुशा भी अल्लाह, हाजत रवा भी अल्लाह, नफ़े जो मालिक भी अल्लाह, नुक़सान जो मालिक भी अल्लाह, मौत जो मालिक भी अल्लाह, हयाती जो मालिक भी अल्लाह, इज्जत जो मालिक भी अल्लाह, जिल्लत जो मालिक भी अल्लाह, बीमारी ॾियण वारो भी अल्लाह, शिफा ॾियण वारो भी अल्लाह, औलाद ॾियण वारो भी अल्लाह, तो औलाद वापस करण वारो भी अल्लाह। सब कुछ अल्लाह जे हथ में आ, मखलूक जे हथ में कुछ भी ना है। सब कुछ अल्लाह जे हथ में आ, मखलूक जे हथ में कुछ भी ना है। फरमाए तो कुल कुल्लुम मिन इंदिल्लाह ये आयत वनी करे घर में वही कुरान खोले दिस जाए। यो तर्जुमो न हुजे या मफहूम न हुजे, चोर जी सजा मुंहिंजी सजा। फरमाए दो ओ मुंहिंजा पाक नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए दो ओ मुंहिंजा महबूब नबी, ओ मुंहिंजा दिलबर नबी। कुरान में लिख रहा ताकि तुंहिंजी उम्मत के पतो पवे त हर कुछ मां अल्लाह जे हथ में आहे। ऐलान कराइण वारो अल्लाह, ऐलान कराइण वारो अल्लाह, ऐलान करण वारो मुहम्मदुर रसूलुल्लाह, बयान करण वारो कलामुल्लाह। हाँ भाई, जे शक करणो थई त अल्लाह जी ज़ात ते कर, जे शक करणो थई त मोहम्मद मुस्तफा ते कर, जे शक करणो थई त कुरान ते कर। जे अल्लाह जी ज़ात के सच्चो तो मने, मुझे पाक नबी मोहम्मद अरबी के सच्चो तो मने, कुरान के सच्चो तो मने, तो कोई मञणो पवंदुई तो सब कुछ अल्लाह जे हथ में आ। छो त इहा ॻाल्हि मूं न कई आ, इहा ॻाल्हि अल्लाह कराई आ। मोहम्मद मुस्तफा बयान
कुरान कया कुरान तमा असांखे ॿुधाई आहे। फरमाए तो सुना नबी तू ऐलान कर हर शे मां अल्लाह जे तरफों आ, हर शे अल्लाह जे तरफों आ। नफो मिलई भी समझ जाए अल्लाह जे तरफों आ, नुकसान मिलई भी अकीदो रख जाए रब जे तरफों आ। बेशक औलाद मिलई भी अकीदो इहो रख जाए त रब ॾिनो आ। बेशक जेकरा औलाद के रब घुरावई भी समझ जाए त अल्लाह घुरायो आ। सेहत मिलाए भी अकीदो रख जाए त रब सेहत ॾिनी आ। बीमारी मिलई भी अकीदो इहो रख जाए त रब बीमारी ॾिनी आ। वरी जेकरा शिफा मिलई भी अकीदो इहो रख जाए त रब शिफा ॾिनी आ। ये न रस्ते में एक कोई भी मनूस ना है, हर शे अल्लाह जे तरफों आ। बद तो सब कुछ अल्लाह जे हाथ में आ। मखलूक फरमाई इज़ क़ालत इम्रातु इम्रालक मा फी बतनी, फरमाओ मुझा पाक नबी मोहम्मद अरबी जी मुझा घरवारी हजरत हन्ना जो किस्सो तो उम्मत के पढ़ी ॿुधा ताके क़यामत ताईं अचण वारी तुंहिंजी उम्मत खे पतो पवे। मर्दन के भी पतो पवे, औरतन के भी पतो पवे, नंढन के भी खबर पवे, वडन के भी खबर पवे, नेकन के भी खबर पवे, गुनहगारन के भी खबर पवे। कायनात के हिक हिक इंसान के पतो पवे त नज़र अल्लाह जे नाले जी थींदी आहे। बास अल्लाह जे नाले जी थींदी आहे। औलाद अल्लाह ॾींदो आ, औलाद अल्लाह का घुरबो आ, न ॿियो को ॾींदो आ, न ॿिए का घुरबो आ, न ॿिए कंहिंजी बात थींदी आ, न ॿिए कंहिंजी बात। फरमाए तो इज़ क़ालत इम्रातु इम्रान रब्बि इन्नी नज़रतु लक। हजरत इमरान जी घरवारी हजरत हन्ना औलाद कोने को उम्मीदवारी थया। उन जमाने में इबादत जो यो तरीको हो तो जाके पुत्र जमंदो हो, बास बासींदा हाथ जे बचड़ो जमंदो हो तो बैतुल मुक़द्दस जो मुजावर बनाईंदा थे। बीबी साहबा के उम्मीदवारी थया। बास्ती पासे सिधो सरातन ये नथी चवे अल्लाह पुत्र दे तुझे नाले दी बास्ती पासा, बल्कि चवे दी अल्लाह हे पेट में जेको बच्चो आ तुझे नाले दी बास्ती पासा। मना जिमनी तौर ते चवे थी अल्लाह पुत्र दी जाए तुझे नाले दी बास्ती पासा। बुधो चांजा साहब तमासा भी बास बासिंदा हो का चवंदी का असांजी अमर चवंदी आहे अल्लाह पुट दी जाए नूरानी ते चार बेगूं लाईंदम। का चवंदी आहे अल्लाह पुट दी जाए बकरो वञी करे भिक्षा ते दबा कंदम। का चवंदी आहे अल्लाह बकरो दी जाए सुख्या खणी कलंदर ते वींदम। का चवंदी आहे छुटल शाह ते वींदम। काथी चवे काथे वींदम, काथी चवे काथे वींदम। पर हजरत इमरान जी घरवारी चवे थी रब इन्नी नज़रतु लक। अल्लाह फरमा मुझा पाक नबी मोहम्मद अरबी मुझी बानी हजरत इमरान जी घरवारी हजरत हन्ना जो किस्सो तो उम्मत के पढ़ी ॿुधा ताके तुंहिंजी हिके गो मतियाणी के पतो पवे त नज़र मां अल्लाह जे नाले जी थींदी आहे औलाद ॾींदो बि मां। सुभान अल्लाह। बीबी साहबा फरमाई थी रब्बे नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररा। अल्लाह ये देखो पेट में बच्चो आ
यो मां तुंहिंजे नाले जी बास थी पासिया यो जमंदो दुनिया जो को भी कम कान वठंदी मास तव्हां असांखे वरी पुट थींदो आहे छा चवंदा साईं पुट थींदो इंजीनियर कंदो मास डीसी कंदो मास हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी तमन्ना आहे को चवंदो कारी साहब कंदो बहरहाल बीबी साहब चवे थी अल्लाह हे बचड़ो जमंदो मां तुंहिंजे नाले जी बास थी पासिया दुनिया जे सभिनी कमनि खां आज़ाद कंदी मास पंहिंजी ख़िदमत बि कोन वठंदी मास या अल्लाह बचड़ो जमंदो बैतुल मुक़द्दस में छॾे ईंदी मास उते तुंहिंजे खाने जी ख़िदमत भी कंदो रुकू भी तुंहिंजा कंदो सजदा भी तुंहिंजा कंदो नज़र भी तुंहिंजी कंदो न्याज़ भी तुंहिंजी कंदो सजदा भी तुंहिंजा कंदो हमद भी तुंहिंजी कंदो सना भी तुंहिंजी कंदो वखाण भी तुंहिंजी कंदो अल्लाह बच्चो ॾे तुंहिंजे नाले जी बास थी पासिया अल्लाह के हज़रत इमरान जी घरवारी जा ये अल्फाज अहिड़ा वणिया ख़ुदा जी ज़ात जो कसम हालांकि हे वाक़ियो मुंहिंजे पाक नबी मोहम्मद अरबी खां हज़ार साल पहिरियां जो वाक़ियो आहे लेकिन अल्लाह साईं क़ुरान में रिकॉर्ड कराए हिन उम्मत के हिदायत ॾिनी फरमाई दुनिया वारो जे नज़र करणी अथव त मां रब जे नाले जी कजो न्याज़ करणो अथव बि मां अल्लाह जे नाले जो कजो इनजे करे काइनात जो नबी नबियन जो नबी इमामुल अंबिया खातमुल अंबिया नबीउल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान तो करे फरमाए तो कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन फरमाए तो मुझा अल्लाह मुझी निमाज भी तुझे ला मुझी कुर्बानी भी तुझे ला मुझी जिंदगी भी तुझे ला मुझी ममाती भी तुझे ला सलाह शरीफ अर्ज़ बेगम बीबी साहबा दुआ घुरिया अल्लाह मां तुंहिंजे नाले जी पास बासी थम बचड़ो जमंदो बैतुल मुक़द्दस जो मुजावर बनाईंदी मास जरा बचड़ो जायो बीबी साहबा जो ख्याल ही हो तो पुट जमंदो पर न्याणी जमी पई मुफस्सिरीन लिखियो आहे हज़रत इमरान नबिया आई हज़रत हन्ना नबी जी घरवारी हज़रत मरियम जी अम्मा है हज़रत ईसा नबी जी नानी इन का वधिक साहिब विलायत औरत थी सके थी इन का वधिक का बीबी थी सके थी आज तव्हां असांखे बीबियूं ॿुधाइनि थियूं समय मेलन जा हाल हेरे कुरान में लिखियो पियो आहे हज़रत इमरान जी घरवारी पेट में बच्चो आहे ख्याल इहो आहे त न्याणी पुट जमंदो पर ॼाणी त न्याणी ॼणे कुरान तो फरमाए फलम्मा वदता कालत रब इन्नी वज़अतुहा उनसा अजब में पेजी वही हैरत में पेजी वही त बास त बासी हम पुट जमंदो बैतुल मुक़द्दस में छॾे ईंदी मास पर हे त न्याणी जमी पया चवे थी या अल्लाह मांजो त ख्याल इहो हो त मांखे पुट जमंदो पर हे न्याणी जमी पया ॿुधो चांजा साहिबो ऐं दीगर अक़वामनि सां वाबस्ता मुस्लमानो मालूम थियो त आलिमुल ग़ैब मुंहिंजो अल्लाह अल्लाह जो इल्म कांखे आहे अल्लाह
इंदे करे फरमाई कुल्ला यालमु मन फिस समावाति वल अर्दिल गैब इल्लल्लाह। फरमाए ओ मुझा पाक नबी मोहम्मद अरबी जी मुझा साईं सुना तू ऐलान कर। मैं तुझो ऐलान कुरान में लिख रहा ताकि तुझे उम्मत के पतो पवे तुझी उम्मत जो अकीदो दुरुस्त थिए त आलिमुल गैब रुगो माला हो। फरमाई सुना उम्मत के सदे करे बुधा जा मखलूक आसमानन में रहे थी जा मखलूक जमीनन में रहे थी कोई भी गैब दान ना है आलिमुल गैब सिर्फ अल्लाह है। अरे बेगम बीबी साहब चेती या अल्लाह मात समदो हो पुत्र जमदो पर न्याणी जमी पया। अल्लाह पाक फरमाए ओ वल्लाहु आलमु बिमा वज़त वलैस ज़करु कल उन्सा। कुरान तो फरमाए अल्लाह के तो पतो हो तो पुत्र न जमंदो न्याणी जमंदी। अल्लाह फरमाए ओ इमरान जी घरवारी मां रब के तो पिराई पतो हो तो पुत्र न जमंदो न्याणी जमंदी। लेकिन मायूस न थी हे जेका न्याणी दिनी थमाए या का मामूली न्याणी ना है वरी अजमत वारी न्याणी दिनी थमाए वडे मान वारी न्याणी दिनी थमाए वडे शान वारी न्याणी दिनी थमाए। जे पुत्र जी तो के तमन्ना हुई जे पुत्र जी तो के ख्वाज हुई है न्याणी हजार मर्तबा होने का वधीक शान। सुभान अल्लाह। तमाशा जी ख्वाज आउंदिया त पुत्र जमे पर 1,24,000 नबियन जो सरदार मुझो पाक नबी मोहम्मद अरबी तो फरमाए तो जब मुझे उम्मती जे घर में पीरिया न्याणी जमे उन्हें के मां मोहम्मद करीम जे तरफा मुबारका मुसलमानों न्याणी रहमत थल नानी जे पैदाश से नाराज न थींदा कयो खुश थींदा कयो छो त जे घर में पीरिया न्याणी जमंदिया ओ उनजे तरफ अल्लाह जी जात जो कसबा गुंबद खिदरा वारे साईं मोहम्मद मुस्तफा जे तरफा सलाम ईंदा मुबारक ईंदी थव न्याणी रहमत थव। पाण फरमायो जेको मुंहिंजो उम्मती जंहिंजे घर में न्याणियूं जमन उन्हनि जी पालना करे उन्हनि जा सही रिश्ता कराए निकाह कराए उन्हनि जूं शादियूं कराए मां मोहम्मद करीम उन्हीअ जे जन्नती हुजण जो ज़ामिन आहियां। न्याणी निमाणी थव पर जेतरी न्याणी निमाणी आ जेडी हयादार आ एडा वरी उन्हीअ जा वालिदैन ज़ालिम भी आहिनि। पुत्र के जमीन मां हिस्सो न दे तो बंदूक ताणे है कि ना बा पर न्याणी निमाणिया ओ मुसलमान जे तुझे पेट में पुत्र जायो और मां न्याणी भी जाइया रब तो फरमाए जी तुझे पुत्र जो तुझे वर्षे में हिस्सो आए न्याणी जो भी हिस्सो दे पुत्र के भी हिस्सो दे न्याणी के भी हिस्सो दे बता कम जनी इन न्याणी जे केस जे अंदर जिंदगी जा अमल हल्या वनी इन हिकड़ी न्याणी दा जाति जे करे जुल्म जे करे जान में हलो वनी। बहरहाल अर्ज़ बेगम हजरत हन्ना रज़ियल्लाहु तआला अन्हा थी फरमाए अल्लाह मां तो समझो हो पुत्र जमंदो पर न्याणी जमी पया। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम।
अल्लाह मां पंहिंजे कौल में भी सची आहियां, पंहिंजे नियत में भी सची आहियां, मुंहिंजी गुफ्तगू के भी जाने थो, नियत के भी जाने थो। त मां त इहो वाइदो कयो हुम पुट जमंदो पर न्याणी जमी पया। अल्लाह मुंहिंजी बास कबूल फरमा। अर्शन ता आवाज़ आयो, रब्बे काइनात फरमायो फतकब्बला रब्बुहा। अल्लाह फरमायो बराबर मुंहिंजी बानी मां तुंहिंजे कौल के भी ॾिठुमि, तुंहिंजे नियत के भी ॾिठुमि। कौल में भी सच्चाई हुई, नियत में भी सच्चाई हुई। लिहाजा अगर न्याणी जाइयात मां अल्लाह तुंहिंजे न्याणी जी बात भी कबूल थो कयां। तुंहिंजे सदाकत जे करे, तुंहिंजी सच्चाई जे करे अॼु मां पंहिंजो कानून ई बदलाए थो छॾियां। हिन वक्त ताईं कानून इहो हो त बैतुल मुक़द्दस जे अंदर बास सिर्फ पुटनि जी थींदी, पर अॼु खां पोइ फरमाए मां पंहिंजो ज़ाब्तो ई बदलाए थो छॾियां। जेकॾहिं को न्याणी जी बास बासींदो उहा बि मां रब क़बूल कंदो। मां जनाब बीबी साहबा के खणी बैतुल मुक़द्दस में आई आ। उते बैतुल मुक़द्दस जे खिदमतगारन में हजरत ज़करिया अलैहिस्सलात वस्सलाम भी हो। हजरत ज़करिया अलैहिस्सलात वस्सलाम अल्लाह जो नबी हो, लेकिन उनका पेरा कुरान तो फरमाए जरा न्याणी जाई आ त न्याणी ॾाढी खूबसूरत भी हुई, ॾाढी सुहिणी हसीन जमील हुई। सुनो बच्चो जो जमंदो आ तो उनजे लाइ खतरो हूंदो आ न, मता को नादिर नजर हणे, मता कोई हासिद हसद करे, मता कोई दुश्मन दावत करे, यो खौफ थींदो आहे वालिदैन। नारज़ अल्लाह ताला ना के जरा न्याणी जाइया अवल तो नी जे नाले जो इंतखाब करे त नजरे बद का हिफाजत कीअं कजे। फरमाए दी व इन्नी सम्मैतुहा मरियम व इन्नी सम्मैतुहा मरियम व इन्नी उईदुहा बिका मिनश शैतानिर रजीम। चवे थी अल्लाह न्याणी जेका जाइया इन जो नालो मरियम थी रखा। मुसलमानों नबी अलैहिस्सलात वस्सलाम फरमायो, फरमाई मन वुलिद लहू वलदुन फलयुहसिन इस्महू व अदबहू फइज़ा बलग फलयुज़व्विजुहू। सुने नबी फरमायो जगह रब औलाद नसीब करे, औलाद जा वालिदैन जे मथा टे वडा हक आहिनि। घणा? टे। ओ अबे मावारो औलाद वारो जरा तवज्जो कयो। मुझो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए औलाद जा वालिदैन ते टे वडा हक आहिनि। केड़ा? फरमाए पहिरें औलाद जो हक इहो आहे बचड़ो ॼमे, ख़्वा न्याणी हुजे या पुट हुजे, नालो सुहिणो रखो, नालो सुहिणो रखो, नालो तौहीद वारो रखो। नाले जो वॾो असर थींदो अथव। नालो तौहीद वारो हूंदो इहो मुवैद थींदो, इहो रब जी ज़ात ते तवक्कल कंदो। पर जे नालो शिरक वारो हूंदो यो कबर चटू थींदो, यो पीरन जो पुजारी थींदो। शिरकिया नालो न रखो, नालो सुहिणो रखो। तव्हां सां वरी नालो कहिड़ो रखंदा? हिकिड़ा नालो रखंदा अब्दुल नबी, नबी जो बानो। अब तव्हां सां अलाह जा बाना आहियूं कि न नबी जा बाना? अल्लाह जा साईं। ब्यावरी नालो रखंदा पीर बख्श, कलंदर बख्श। पीर बख्श माना पीर बख्शो, कलंदर बख्श माना कलंदर बख्शो, नबी बख्श माना नबी बख्शो। मां तव्हां खां पुछां थो औलाद अल्लाह ॾींदो आहे कि न पीर ॾींदा आहिनि? अल्लाह। हा साईं, अल्लाह।
पुछूं कुरान का औलाद केर दी दो बेशक पूछो। फरमाए दो या बोले मैं ये वया बोले मैं ये उद्दूर औ युद्दुहुम दुकुरान व इनासा व यजालु मैं यशा अल्लाह तो फरमाया मां मर्दी है जो मालिक आया मर्दी पवे दुर्गो न्याणियों न्याणियों दिया ये मर्दी पवे दुर्गा पुत्र ही पुत्र दिया ये मर्दी पवे तो पुत्र भी दिया धिया भी दिया जोड़ा जोड़ा दिया पर जे संड भराए छड़ा भी मुझी मर्दी पुत्रन कान भी सिखाया न्याणी कान भी सिखाया ये मां न दिया दुनिया जा दर घूमिया किथा भी न मिलंदी फरमाए सोने नबी फरमाई औलाद जो नालो सुनो रखो तो ईद वारो नालो रखो पाण फरमाए सुने में सुनो नालो आ जंहिंजे मुंड में अब्दियत हुजे यानी अब्दुल रहमान नालो रखो अब्दुल कयूम नालो रखो अब्दुल समद नालो रखो नबियन स्वारन जा नाला रखो सहाबा जा नाला रखो औलिया जा नाला रखो उलमा जा नाला रखो वलियन जा नाला रखो पर तव्हां खां जो हाल वरी छा आहे टच मोबाइल जो ज़मानो आहे जदीद ज़मानो आहे जदीद दौर आहे केबलूं लॻियूं पियूं आहिनि ॾिसंदासीं केबल ते जेका छोरी सुठी नाच कंदी उहो वरी न्याणी जो नालो रखंदा इहो ज़ुल्म आहे कि न आहे मां ग़लति थो ॻाल्हायां बिल्कुल जुल्म आहे बिल्कुल जुल्म आहे बिल्कुल खुदा जी दा जो कसम मुसलमानन जो न्याणियों अब्बो भी मुसलमान अम्मा भी मुसलमान बच्ची न्याणी भी मुसलमान नालो वरी काफरन जो यहूदन जो नसारन जो बेहया औरतन जो नालो नाच करण वारन जो नालो वो जालिम जा न्याणी थे तू डांसर जो नालो रखंदे बेहया औरत जो नालो रखंदे पोइ न्याणी ते असर कीअं न थींदो अल्लाह ये तव्हां असांजे ग़लत नालन रखण जो असर आहे यो न्याणी जेका हयादार हुई जेका पाक सामान न्याणी हुई जंहिंखे ज़ुबान मुंह में न हुई जो अबे जे साम्हूं ॻाल्हाए सघे उहा हयादार न्याणी एॾी बेहया थी जो अब्बे जे इज्जत जी परवाह न कई खानदान जे इज्जत जी परवाह न कई चाहींदड़ सां वञी कोर्ट में लव मैरिज कई हिकिड़े पासे अब्बो पटको लायो बीठो आहे मां मुंहिंजे इज्जत जो ख्याल कर खुदा जी ज़ात जो कसम आहे कई वाक़ियात अख़बारनि में ॾिठासीं पढ़ियासीं ॿिए पासे अमड़ मिनथूं थी करे मां तुंहिंजी मां आहियां मां तोखे उजागा करे तुंहिंजी पालना कई थमाए टे पासे भाउ भाऊ ॿधो बीठो आहे चौथे पासे भेड़ूं मिनथूं थियूं कनि मासूं मिनथूं थियूं कनि पर हे एॾी बेहया आहे जो कंहिंजी बि परवाह नथी करे सभिनी जे मथे में धूड़ विझी करे चवे थी मां हिन खां सवाइ ॿिए कंहिंखे सुञाणा ई नथी अल्लाह अकबर मुसलमान जे न्याणी जो नालो तू फातिमा रखे हा न्याणी जो नालो तू उम्मे कुलसूम रखे हा न्याणी जो नालो तू रुकैया रखे हा न्याणी जो नालो तू मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जे न्याणियुनि जा नाला रखे हा पैगंबर जी सुन्नत ते अमल करे हा उन्हनि खे दीन जी तालीम ॾे हा इहो ॾींहुं तू न ॾिसे हा पर तो पाण सां पाण ज़ुल्म कयो आहे हिकिड़ो माण्हू पंहिंजे जिस्म ते पाण गोली हलाए पोइ वरी चवे त मां सां न थियो इहो त बेवकूफ़ आहे पाण ते गोली पाण हलाई आहे हलकत जो कहिड़ो ॾो आहे बहरहाल सुणे नबी फरमाई जागे रब औलाद ॾे औलाद जो पहिरियों हक़ अथसि उन्हनि जो नालो सुहिणो रखे नालो तौहीद वारो रख ऐं ॿिए नंबर ते पाण फरमायो अदबहू ॿियो औलाद जो हक़ इहो आहे जॾहिं शूर संभाले सम्झ लाइक़ थिए लिखण पढ़ण जहिड़ो थिए त उनखे क़ुर जी तालीम ॾे हदीस जी तालीम दीन जी तालीम पर तव्हां असां वरी छा कंदासीं जंहिंमहिल ॿारड़ो घुमण फिरण जहिड़ो थींदो त ॿकरियुनि जो धण वठी ॾींदासीं ईअं न
बकरन जो धन 7-8 सालन जे ॿार खे बकरन जो धन वठी ॾींदा रे मेहूं वठी ॾींदा रे होटल ते बेरो बीहारींदा रे या का ज़मींदार जे बंगले ते छॾे ईंदा रे उते कोची हणे ॿुहारी ॾे इहो अबो अमा पंहिंजे औलाद ते ज़ुल्म बेशक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿियो औलाद जो तव्हां ते इहो हक़ आहे शूर संभाले लिखण पढ़ण जहिड़ो थिए अब अमा ते फर्ज़ आहे इन्हनि खे दीन जी तालीम ॾे इन्हनि खे इल्म सिखाए दीन जी तालीम न सेखारींदासीं पोइ वरी चवंदासीं साईं मौलवी साहब तावीज़ ते लिख देवी क्यों बाबा साईं पुट रोज़ जा बेइज्जती कराइणा वो बुढ़ड़ी वरी मस्जिद जे इमाम साईं मौलाना साहब तावीज़ ते लिख जावे न्याणी रोज पे बेइज्जती करेंदी है तो न्याणी को कुरान पढ़ाया ही कौन न्याणी को हदीस पढ़ाई कौन उहा तालीम जे अंदर अबे अमा जो अदब सेखारियो तो वञे उहा तालीम तो दिनी कोन तो अंग्रेजन वारी तालीम दे उनखे दिनी तो तुंहिंजी बेइज्जती न करे ॾियो इज़त उहा तालीम जे तालीम इहो ॿुधायो हुजे त अबे अमा जे कदमनि में जन्नत आहे जे उहा तालीम ॾियूं हा त इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा अॼु अज़म कयो बच्चन जा नाला तौहीद वारा नाला रखंदासीं बचड़ा जेसी ताईं शूर लिखण पढ़ण जहिड़ा थींदा त उन्हनि खे दीन जी तालीम सेखारींदा उम्मीद कयूं था इंशाल्लाह आगे बाबा केर मदरसा में पढ़ावे मुले चीतन हुकमर सन हेन सही मां चवंदो आहियां अल्लाह जी ज़ात जो कसम आहे खुदा गवाह काइनात में सब का भलो जेकॾहिं रब खाराए थो तो कुरान वारनि खे थो खाराए सब का भलो जे पराए थो भी कुरान वारनि खे थो पाराए सभिनी का भली जे सुकून वारी निंड थो कराए भी कुरान वारनि खे थो कराए मां तव्हां खां पुछां थो अब ज़रदारी साहब वटि दौलत घणी आहे की न साईं मौलाना उर्स साहब वटि ज़रदारी वटि साईं नवाज़ शरीफ साहब वटि दौलत घणी आहे की न साईं मौलाना उर्स चांडे वटि कुरान जी दौलत हा साईं हुननि जा पघर नथा सुकनि ऐं हे वते तो हरू भरू बि ॾाकार ॾियो हा साईं या हिन कुरान जी बरकत अथव ज़मीनन वारा परेशान नौकरियन वारा परेशान पर कुरान वारनि तारब परेशानी हराम करे छड़ी ओ या मुझे पाक नबी मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआ जी बरकत सुने नबी फरमायो चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई नज़र अल्लाह इमरान समिया मकालती फवाहा ओ कंहिंजे लाइ मौलवी दुआ घुरे कंहिंजे लाइ पीर दुआ घुरे कंहिंजे लाइ कोई घुरे पर कुरान वारनि जे लाइ 1,24,000 नबियनि जे सरदार मोहम्मद करीम दुआ फरमाई अल्लाह उन्हनि माण्हुनि खे ख़ुशि रखजांइ तरो ताज़ा रखजांइ जेके मुझे कुरान के पढ़न वरी ॿियनि खे पढ़ी ॿुधाइनि जेके मुझे हदीस के पढ़न वरी ॿियनि खे पढ़ी ॿुधाइनि अल्लाह उन्हनि खे ॾुखियो ॾींहुं न ॾिजांइ रब उन्हनि खे ख़ुशि रखजांइ मां थो चवां अल्लाह मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जी दुआ क़बूल कया हे उन मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जी दुआ जो नतीजो आहे जो अरब पति परेशान आहे पर 5,000 वारो वगे के गुली दयो पटको बधियो डाड़ी के तेल मखियो डकार दीदो थो ए दुआए मुस्तफा जो नतीजो बहरहाल मुसलमानों कुरान बच्चन के पढ़ायो खुदा जी जात जो कसम रब दुनिया में भी इज्जत दींदन आखिरत में भी रब इज्जत हिनन के दी इज्जत मिलती पर हिनन जे सदके आप अमा के भी रब इज्जत अता कंदो ए भी इज्जत अता कंदो जो सुने नबी फरमायो क़यामत जे दी कुरान वारन जे वालिदैन के सदे रब एड़ा ताज पाराइंदो जन जी रोशनी दुनिया वारे सिज का भी वधीक होंदी
तार पैगम सुने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई औलाद जा वालिदैन ते टे वडा हकीम पेरो तो बचड़ो जमे त नालो सुनो रखो बे नंबर ते जरा शूर संभाले तुरन के बकरन जो धनार न कयो उनन के होटलन जो भेरो न बनायो उनन के वडेरन जो नौकर न बनायो व अदबहु उनन के अदब सिखायो उनन के कुरान की तालीम दो उनन के हदीस की तालीम दो उनन जो तुम्हारे बताऊं फर्ज टे नंबर ते पान फरमायूं फैदा बलग फलयुज़विजु टियों औलाद जो वालिदैन ते हक़ इहो हक़ त जंहिं वक़्त बालिग थियनि ईअं न त जंहिं वक़्त कोढ़ा थियनि हदीस जा लफ़्ज़ आहिनि क़ुरान मुंहिंजे साम्हूं आहे छा फरमाई फैदा बलग पोइ जंहिं वक़्त बालिग थिए फलयुज़विजु सुने नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब आए पैगंबर जी फतवा था मता सुभाणे वेरी मुंहिंजे खिलाफ वञी गाय फायर कर काजी फतवा है सुने नबी जी फतवा है फरमाई फैज़ा बलग फलयुज़विजु हे वरी हाणे हिकु माण्हू अॻ ई नथा पढ़ाइनि ॿिया वरी हुकुमरान असांखे बेग़ैरत अहिड़ा लॻा आहिनि जो उहे चवनि था त 18 साल वारी खां घटि जो त निकाह थींदो ई कोन जेको 18 साल खां घटि निकाह कराईंदो उन ते FIR थींदी जेल मोकिलींदा पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए फइदा बलग फलयुज़विजु हे वरी चवनि था 18 साल खां घटि उमिरि हूंदी त निकाह थींदो ई कोन इहो मुलो बि जेल में पिणस भी जेल में तो उनकी वालदा भी जेल में मां तो चवां पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान के मुकाबले में जो कानून आ उन ते लानत था असा के जेल कबूल आ लेकिन असा इन कानून के मनण के लिए तैयार ना आहियूं नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान नारे तकबीर फरमाई फैज़ा बलग फलयुज़विजु जे रब पुटड़ो दिनो थई जवान थे शादी कराए जा जे रब न्याणी दिनी थई जे वक्त बालिग थे शादी कराए जा यो इंतजार न कजा त मथड़ो अचो थिए हे वरी थे नौकरी जे इंतजार में वेठा नौकरी वाला थी वे हां साईं क्या खास एकड़ा नौकरी जे इंतजार में जिंदगी औलादू बर्बाद करे वेही रहा एकड़ा वरी मालदार दामाद जे इंतजार में जिंदगी न्याणियुनि जो बर्बाद करे वेही रहा मालदार मिले अमीर जो पुट था का वठे अरे चरी जा पुट तू पान गरीब मां तो का गरीब वठंदो अमीर तो का केते वठंदो हां भाई पान जोड़ो बोलो ना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फैज़ा बलग जे रब पुट दिनो थई या न्याणी दिनी थई जे वक्त भी हद बुलूगत में कदम रखे उन्हें के पढ़ाण में देर न कजाए छोत जे करा पुटन के भी न पढ़ाई दो न्याणन के भी न पढ़ाई दो ते हे मुआशरो खराब थी दो दिना थी बुराई फैलवी बेहयाई थी दी नतीजे में कत्लो गारत थी दो इंसानियत जो खून वहदो भाईया हे वरी बेगैरत पढ़ाइन भी न था वरी आगाज कदे था गलत तो कना एकड़े पासे परणायन न था बे पासे वरी उन्हनि के बेपर्दा बाजारन में रुलायल था बेहाई न फैलवी तो छा थींदो को जेकरा काथे का गलती थी और इन छापरन के हीअं वकड़ ॾींदा क्लाशूं खणंदा छा आहे असांजी गैरत जो मसलो अल्लाह गयूरा तो बेशक
अल्लाह गयूरा मुझो पाक नबी मोहम्मद अरबी भी गयूरा कुरान वारो पूरो निजाम भी गैरत वारो था। अल्लाह फरमाए तो कायनात वारो मुझे गैरतमंद पैगंबर मोहम्मद अरबी जा उम्मतियो जे चायो था गानी इज्जत महफूज रहे तो पोइ मुझे फरमान ते अमल कजो पुत्र जो जवान थे भी पढ़ाने में देर न कजाए न्याणी जवान थे भी पढ़ाने में देर न कजाए वक्त ते उन्हनि जा निकाह कराए जो शादियूं कराए जो पर्दे जो एतमाम कजो तवानी दुनिया आखिरत में इज्जत के महफूज करो मां रब्बे कायनात जो कमा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो माण्हू शादियूं टिन वजहनि जे करे कंदा आहिनि। हिकिड़ो हुस्न जे करे ईअं सही हुस्न जे करे खोड़ मुस्लमान बागड़ियनि ते चढ़ाई ईमान तात खणी वेही रहिया भैया हेॾो सारो मुस्लमान क़ौम आहे इन्ही करे छितो थो थिए मरे थो किथो न बसि मां ॾिसां ई न केॾो तो सुने नबी फरमायो फरमाई माण्हू शादियूं टिन वजहनि जे करे कंदा आहिनि। हिकिड़ा शादियूं कंदा आहिनि हुस्न जे करे ॿिया शादियूं कंदा हिन माल जे करे ॿिया वरी शादी कंदा हिन नसब जे करे चोरी भले कहिड़ी बि हुजे कुझु हुजे पर साईं रईस जी धीउ आहे नालो थिए सरदारनि मां शादी कई के वरी चवंदा बाबा भले जदी थदी आहे पर माल वारी आहे न। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो फरमाई मां तव्हांखे हे पैगाम ॾियो थो वञा हे सबक़ ॾियो थो वञा न हुस्न ॾे निहारजो न नसब ॾे निहारजो न दौलत ॾे निहारजो दीनदारी ॾे निहारजो दयानतदारी ॾे निहारजो रिश्तो ॾिजो भी उन छोकरे खे जेको दीनदार हुजे दयानतदार हुजे सच्चार हुजे वठजो भी उन खां न्याणी भी उहा वठजो जेका हयादार हुजे दीनदार हुजे नेक हुजे भले नसब में शादी हुजे हुस्न में शादी हुजे। इहो ई वजह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सिर्फ उम्मत के बुधायो कोन बल्कि अमल करे भी नमूनो पेश कयूं। असां मुलन जी हालत क्या है वाइद हिकड़ो कंदासीं सुबुह ते असांजो अमल वरी ॿियो ॾिसंदा पाण खे पाण माण्हू चवे पर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जेको उम्मत के तरस ॾिनो उन ते अमल भी करे ॾेखारियो। सब खां प्यारे में प्यारी न्याणी खातून जन्नत हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे लाए मुझे पाक नबी मोहम्मद करीम जे घोट जो इंतखाब कयो सोनो अलिया। अली तुझी शादी तो कराया फातिमा था साईं वडी मेहरबानी पान फरमाइंदा अली दे हवाल भला हक मार जा पैसा थई उधो चांजा साहब 1,24,000 नपियन जे सरदार मोहम्मद करीम जी न्याणी आ जे घोट सा निकाह थो थे उन जी माली हैसियत आहे जो मुझो साईं तो फरमाया ली फातिमा ज़हरा सा तुंजो निकाह तो कराया बेखबर भला हक मार जा पैसा थई चवे तो साईं अल्लाह गवाह हिकड़ी तलवार का सवा घर में का भी शे नाहे। सुभान अल्लाह। पान फरमायूं अली तलवार तो मोमिन जो देवरा हथियार तो मोमिन जो देवरा तू मुजाहिदा तोड़ तलवार जो हुजण जरूरी आ।
दो मुसलमानों मुझे पाक नबी मोहम्मद अरबी जा सावा गैरतमंद भी हाथ बहादुर भी खुदा जी जात जो कसम पैगंबर पाक जे साहबा कराम जी तारीख़ ॾिसो उन्हनि जे सीरत जो मुतालो कयो उन्हनि जे घरनि में मानी न हुई पर चार चार तलवारूं दुश्मन सां लड़ण जे लाइ हुयूं डिशूं भी होंदियूं टच मोबाइल भी होंदी पर जिहाद जे नियत सां हिकड़ी गोली भी न हुई बहरहाल पाण फरमाइंदा अली दे खबर जी थाई अल्लाह गवाह तलवार का दवा का शे कोने कहा अली भला ज़िरे अथई थी विया ज़िरे आहे ज़िरे हिकिड़ो लोलो आहे जेको दिफ़ा जे लाइ पाइबो ताकि तलवार असर न करे फरमाई अली तलवार जिहाद जे लाइ पंहिंजे घर में रख ज़िरे बाज़ार में खपाया वहा खपाए हक मार जा पैसा खणी आयो नबी अलैहिस्सलात व सलाम ने के पंहिंजी न्याणी जो संग ॾिनो अल्लाह कुरान में वाइदो थो करे फरमाए तो मुझे पाक नबी जी तमीर तव्हां जो कमा पुजा कुरान सचो हकानी सन्ना हकानी भोतारन जी गाल ते ईमान रखो था नवाबन जी गाल ते ईमान रखो था कुरान जी गाल ते ईमान छुड़ता रखो बहरहाल पे कहूं मुझे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे रब औलाद दे औलाद जा वालिदैन ते टे वॾा हक़ आहिनि हिकिड़ो त बच्चो ॼमे त नालो सुहिणो रखेस वरी शूर संभाले त दीन जी तालीम ॾिएस जे बालिग थिए त उन्हनि जे पढ़ाइण में देर न करे तव्हां सां जो हाल वरी छा अर्ज़ कयूं सोने अली के सदे करे मुझो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए हजरत अली के घर में पैगंबर की न्याणी हुई न इन्हें का वधी को पाक खानदान थी सके थो हिनन के वरी चोर को छा चला साईं इज्जत पांजे हाथ में फरमाए अली जी मुझा साईं फरमाए अली तिन कमन में देर न कजा साईं केड़ा फरमाए अदान अचे नमाज जो टाइम थे त नमाज अदा करण में देर न कजा तव्हां सां वरी चवंदे अल्लाह ईमान ॾींदो पर जुमे खां शुरू कंदासीं जॾहिं ख़ुदा खां लिखराया हुआ जुमे ते मुल्क जहिड़ो हूंदो जुमे ते जहिड़े हुजण जो को सर्टिफिकेट वठी आयो जिंदगी पे भरवसो ना है फरमाए अली नमाज जो टाइम थे अज़ान अचे नमाज जे पढ़ण में देर न कजा मता जिंदगी जो आखिरी घड़ी हुजनी या नमाज कदा थी वञे कम जड़ी केड़े चेहरे सां बीहंदे बे नंबर में अली जनाज़ो अची वञे मयत थी वञे जनाज़ो हाज़िर थी वञे त नमाज पढ़ाए उन जे दफन करण में देर न कजा ऐं तव्हां खां जनाज़ो साम्हूं रखियो पियो आहे साईं बीजो पियो साईं खमूं अचे थो साईं रमूं अचे थो हलो छा आहे साईं कराची खां माण्हू कूल पिलारा खां अचनि था रखो जनाज़ो अरे खलकत भी परेशान मयत भी उठते पई आहे सभई हमरा इंतज़ार में उहो अची साह विझंदो छा उन जे अचण सां वरी हमरा छा बख़्शजी वेंदो छा नमाज जे लाइ जेका 5 वक्त नमाज अहम आहे उन जे लाइ हमरा खे कोई फिक्र कोन्हे थो जनाज़े जे लाइ साईं नानो अचेस थो चाचो अचेस थो साईं जनाज़े में वीचारो शिरकत करे न बाबा फर्ज़े किफ़ाया आहे जेके अची विया आहिनि था लही तावे के हम पाण फरमायो अली जनाज़ो अचे तुने जे दफनाइण में देर न कजा 3 नंबर पे फरमाई न्याणी जवान थे तुझे प्रणायण में देर न कजा ओ मुसलमानों खुदा जी जात जो कसम आहे मुझे पाक नबी जे फरमान ते अमल कन तव्हां जो कमा तव्हां जे न्याणियुनि जी तव्हां जे आमड़ियुनि जी इज्जत के महफूज़ करण रब काइनात जो कमा आज अज़म कयो तो वक्त ते पंहिंजे न्याणियुनि जा रिश्ता कराईंदासीं इंतज़ार में न विहारींदासीं बहरहाल अर्ज़ बेगम बस आखिरी गाल करे दुआ तो घुरा थकी पिया ना साईं हलो हलो साईं बिस्मिल्लाह कयो फोन कई था सचे तो साईं
सराय के तोला साईं त मानी खाई आयो आहे हिननि खे मानी कराए था हलाए काबू आयो न तव्हांजो भला सलाह शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़ सां जेके जागो था अल्लाह अर्द बेगम हजरत अम्मा हन्ना रज़ी अल्लाह तआला अन्हा थी फरमायो इन्नी सम्मैतुहा व इन्नी सम्मैतुहा मरियम ओ अल्लाह न्याणी जाया नालो मरियम रखियो थमाज़ अल्लाह के एड़ो नालो बणियो जो कुरान में लिखराए इन उम्मत के हिदायत दी नहीं तहां के भी न्याणियों जमन त नालो ने जो मरियम रखजो नालो उन्हनि जो भलो रखजो नबियन जा नाला रखजो उन जो असर थींदो उन जे नाले जी बरकत जे करे इन्हनि जे अंदर सुठियूं आदतूं पैदा थींदियूं अखलाक भला थींदनि अॻिते फरमाए थी वई उईदुहा व इन्नी उईदुहा बिक व ज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम तव्हां के बचड़ो जमंदो आहे भजन मुले दे नहीं तावीज़ लिखी दे बारो कर बता नजर लगा साईं पानी शीशो पड़े दे हिकड़ा वरी जायल वरी छाकना जूतो कटे टुकरो वरी कीची में विधंद ये आए कि असा जे पासे दे दाए को हिते मता मुजाहिद हो जाए कुछ बुझाएं हिकड़ा नंढड़न बारन जे कीची में था जूता जो टुकरो विझने हिकड़ा मेहन जे कीची में हिकड़ा वरी सही चिंगचने कारण जे सामू बधो था वठन अरे चरी जा पुट हे छा कयो के सही नजर न लगंदी जो नजर हणंदो न ये बूथ ते जूतो लगंदो उन ये बूथ ते लगंदो या तू जे बूथ ते लगंदो हिकड़ा वरी सही के जमा जो वजन जो आ तो 1.5 किलो तो धागा वरी सही के जमा 2.5 किलो सुभान अल्लाह ये हालत है मुसलमानन हेरे कुरान तो फरमाए इंजे करे फरमाई लक़द का इंजे करे फरमाई वो फी क़ससिहिम ला इब्रा फरमाई ये कुरान में रब जेके किस्सा बयान कया इन में तवा जे लाए इब्रत तवा सा जे लाए हिदायत हेरे हजरत अम्मा हन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हा न्याणी जा या वडी खूबसूरत भी आ खूब सीरत भी आ नजरे लाए अजीब अंदाज में गुफ्तगू थी करे इनते करे बीबी साहब चवे थी व इन्नी अब कुरान सचो है व इन्नी सम्मैतुहा मरियम व इन्नी उईदुहा बिक नका मुला दे तावीज़ लिखाण जे लाइ थी वञे नका शीशे पढ़ाइण जे लाइ थी वञे नका कब्र तां खाके शिफा खणण जे लाइ थी वञे खुदा जी ज़ात जो कसम है कुरान तो फरमाए अल्लाह जे हुजूर में हथ रखणी अर्ज़ थी करे ओ मुसलमानों फरमाए दियो ओ मुझा अल्लाह हिनमा पांजे बच्चे हिनमा पांजी न्याणी खे आई हिन जे पुष्ट मां जेको औलाद थींदो उन्हीअ खे तुंहिंजे पनाह में थी ॾियां तुंहिंजे हवाले थी कयां अल्लाह बच्चो ॾिनो बि तो आहे बख़्शजांइ बि तूं अल्लाह बच्चो ॾिनो बि तो आहे हिफ़ाज़त बि तूं कजांइ अल्लाह मुंहिंजे बच्चे जी नादरीन जे नज़रे बद खां बि हिफ़ाज़त तूं कजांइ दुश्मननि जी दुश्मनी ऐं अदावत खां बि मुंहिंजे बच्चे खे पनाह तूं ॾिजांइ अल्लाह शैतान जी शर का ही शरारत का भी मुझे बच्चे के पनाह तू ॾिजाए छो तो सब कुछ तुझे हाथ में आ मखलूक जे हाथ में कुछ भी ना है अल्लाह मुझी तवक्कल भरवतो तो रब जी ज़ात ते आ
मुझे बच्चे जी भी पारा थई हिंजे पुष्ट मां जेको औलाद थे उन्हीअ जी भी तो के पारा था मुसलमानों अल्लाह जी ज़ात जो कसमा जंहिंजी तवक्कल रब जी ज़ात ते आ उनके शीशा पढ़ाइण जी ज़रूरत कोन्हे का उनके कुपन ते वञण जी ज़रूरत कोन्हे का उनके तावीज़ पाइण जी ज़रूरत कोन्हे का उनके मिट्टू खाइण जी ज़रूरत कोन्हे का उन्हनि जे लाइ अल्लाह काफ़ी आहे बेशक 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 इनजे करे अल्लाह मयार थोड़े कुरान पाक में फरमाए दो अलैहि सल्लल्लाहु बे अब्दिही का फरमाई छामा अल्लाह मानन जी जरूरियात के पूरे करने लाइ काफी नया छा जो बियन जे तरन ते धिका था खाइन फरमाए दो मां सभनी जे जरूरियात के पूरे करण जे लाइ काफी भी आया त शाफी भी आया वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु खोले कुरान तर्जुमो वनी घर दिस जाए मता चई तो मौलवी साहब गलत गाल करे वियो फरमाए तो वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु कुरान तो फरमाए जंहिंजो एतमाद जंहिंजी तवक्कल जंहिंजो भरवसो अल्लाह जी ज़ात ते अल्लाह उन्हीं जे लाइ काफ़ी आहे कुरान गवाह जन भी रब ते तवक्कल कई जन रब ते भरवसो कयो अल्लाह उन्हनि जे वार वार जी हिफ़ाज़त कई बीबी साहबा चवे थी अल्लाह बचड़ो दिलो भी तो आ हिफाजत भी तू कजाए हदीस पाक में अचे थो जरा बारो जमंदो आ जमण खां पोइ शैतान अची करे उन्हीं के रुखो हणंदो आ उनजो ॿार ते असर थींदो आ बीबी साहबा जो दुआ घुरी अल्लाह से जल जलालहू हजरत मरियम जी भी हिफाजत कई हजरत मरियम जे पुष्ट मां जेको बच्चो हजरत ईसा अलैहिस्सलाम पैदा थियो अल्लाह उन्हीं जी भी हिफाजत कई उन्हनि खे जो इम्तियाजी शान अता फरमाई जो शैतान के हजरत हन्ना जे दुआ जे सदके जुर्रत न थी जो हजरत मरियम के हाथ लगाए सके या हजरत मरियम जे पुष्ट मां पैदा शुदा बच्चे हजरत ईसा रूहुल्लाह के हाथ लगाए सके बहरहाल हजरत मरियम के जन्म बैतुल मुक़द्दस में हजरत ज़करिया अलैहिस्सलाम जे हवाले करे संदस अम्मा वापस मोटी थी वने कुरान तो फरमाए हिकड़े दी हजरत ज़करिया अलैहिस्सलाम जो आयो दरवाजो जो खोले हजरत मरियम जे सामू अणुमुदायता मेवा प्या अब थकी पिया न साईं अमरान में जोधपुर शुरू थी वया लगे तो हजरत ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ संदस उम्र 80 साल घरवारी जी उम्र 90 साल मथे जा वार अच्छा थी चुका हॾा कमज़ोर थी चुका पुट जी ख्वाहिश तमन्ना है पर अल्लाह जे दरबार में दुआ जी भी हिम्मत नथो करे छो सोचे थो पियो जे अल्लाह जे दरबार में हथ रखंदुमि दुनिया मां तातल असबाब अल्लाह जे तरफां जवाब मिलंदो ज़करिया औलाद जी न तो में सलाहता न तुझी घरवारी में सलाहता केड़े चेहरे सा दुआ तो घुरे दुनिया माता तल असबाब औलाद जा तो वडा असबाब कोनन दुआ किया तो घुरे इन दे करे मुफस्सिरीन लिखवा हजरत ज़करिया अलैहिस्सलाम पुत्र जी ख्वाहिश पुत्र जी तमन्ना खयो घुमंदो थो वते लेकिन अल्लाह जे हुजूर में दुआ भी न थो घुरे कुरान तो फरमाए कुल्लमा दखल अलैहा
ज़करियल मेहराब वजद इंदहा रिज़्क़ा इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब। जियां जो दरवाज़ो खोले अंदर दाखिल थिया ॾिसे त छा ॾिसे हज़रत मरियम जे साम्हूं उहे मेवा पिया जंहिंजी मौसम ई कोन हुई, मौसम ई कोन हुई। हैरत में पइजी वियो, अजब में पइजी वियो। क़ुरान तो फरमाए सॾे करे हज़रत मरियम खे चवे थो या मरियम अन्ना लके हाज़ा, ओ मरियम हे अणमुदायता मेवा केॾो आंदा थई। दरवाज़ो भी बंद हो, चाबियूं भी मां वटि हूं, हिते का इंसान जी पोच भी ना है। हज़रत मरियम थी फरमाए क़ालत हुवा मिन इंदिल्लाह, ओ पीरन ते सुखा खणी वञण वारो, पीरन ते पड़ बासण वारो, घेरन जे दरन ते धिका खाइण वारो। क़ुरान ॿुधो, अल्लाह जो नबी आ, पुट जी तमन्ना है पर अल्लाह जे दरबार में दुआ जी भी हिम्मत न थो करे। ॾिसे बीबी साहबा जे साम्हूं अणमुदायता मेवा पुछा कई मरियम हे किथों अणमुदायता मेवा आंदा थई। हज़रत मरियम थी फरमाए ओ अब्बा ज़करिया दरवाजे के बंद ॾिसी करे, दरवाजे के बंद ॾिसी करे अजब न कर, दरवाजे के बंद ॾिसी करे ताजुब न कर, छो त हे का इंसान जे तरफ़ों न आया, हे काइनात के रिज़्क़ रसाइण वारे रब करीम जे तरफ़ों आया। नारे तकबीर, शाने बीबी मरियम रज़ी अल्लाह तआला अन्हा, शाने कुरान, नारे तकबीर। फरमाए थी अब्बा दुनिया बराबर असबाब जी मुताज आ, पर हो असबाब जो मुताज न आहे, हो मुसब्बिबुल असबाब आ। असबाब खुद जॾहिं ॾियण ते ईंदो आहे त असबाब भी पाण पैदा कंदो आहे, रस्ता भी पाण खोलींदो आहे। अब्बा हे का इंसान जे तरफ़ों न आया आहिनि, हे काइनात के रिज़्क़ रसाइण वारे उन रब करीम जे तरफ़ों आया आहिनि जेको ॾियण ते ईंदो आहे, बग़ैर असबाब जे भी ॾींदो आहे, बग़ैर हिसाब जे भी ॾींदो आहे, बग़ैर वसाइल जे भी ॾींदो आहे। हे मुसब्बिबुल असबाब रब करीम जे तरफ़ों आया। ओ चांदा साहब खुदा जी ज़ात जो कसम आहे, क़ुरान तो फरमाए जॾहिं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह जे कुदरत जो मुज़ाहिरो कयो तॾहिं संदसि हिम्मत वधी वई। हाणे अल्लाह जे दरबार में अर्ज़ थो करे हुनालिक दआ ज़करिया रब्बहू। तू असां चवंदा ओ कलंदर साईं, ओ भिट शाह, ओ नूरानी साईं, सड़ाई कर भलाई कर जोड़ा दे। हेॾे हज़रत ज़करिया नबी क़ुरान तो फरमाए दो मुसलमानों जे औलाद जे लाइ अल्लाह जी ज़ात खां सवा बेका दरगाह ते वञण जायज़ हुजे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजी घरवारी खे अबे आदम जी क़ब्र ते वठी वञे हा, बेशक अबे नूह जी क़ब्र ते वठी वञे हा, हज़रत आदम अलैहिस्सलाम जी बास बासे हा, हज़रत नूह नबी जी बास बासे हा। लेकिन कुरान तो फरमाए अल्लाह के थद थो करे हुनालिक दआ ज़करिया रब्बहू। उते जो उते जना अल्लाह जे कुदरत जो मुज़ाहिरो कई। कुरान तो फरमाए ज़करिया नबी जी हिम्मत वधी वई, अल्लाह जे दरबार में हथड़ा खयई, दामन फैलायई, झोली झलई, फरमाए तो अल्लाह
रब हबली मिल्लतुका ज़ुर्रियतन तय्यबा इन्नका समीउद दुआ। ओ मुंहिंजा अल्लाह बराबर औलाद जा असबाब मूं वटि बि कोन्हनि के, मुंहिंजी घरवारी वटि बि कोन्हनि के। काफ हाया ऐन स्वाद ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदाअन खफिया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रासु शैबा वलम अकुन बिदुआइका रब्बि शक़िया। अल्लाह असबाब कोन्हनि के, मथे जा वार अच्छा थी विया, अल्लाह हड्डा भी कमज़ोर थी विया, उम्र भी वॾी आहे, अल्लाह वकानत इम्राती आकिरा, घरवारी भी कुराड़ी झूरा संडा, लेकिन अल्लाह तू मुसब्बिबुल असबाब। अल्लाह जेकर तू हज़रत मरियम के बगैर असबाब जे, बगैर मौसम जे, बगैर वसाइल जे ॾेई सघे थो, मां पोड़े ज़करिया के पीरी जे अंदर मुंहिंजा अल्लाह बगैर वसाइल जे, बगैर असबाब जे, बगैर ज़रा जे ॾियण ते तू क़ादिर आहे। अल्लाह असबाब खां ना उमेद, लेकिन तुंहिंजी रहमत खां ना उमेद न आहे मुंहिंजा अल्लाह मूंखे बि ॿार। सुभान अल्लाह। पर दुआ जा अल्फाज ॾिसो, तवज्जो हेॾे माॾे कयो साईं, माशाअल्लाह बयान कंदो पीछे ई हूंदो। औलाद जे लाइ दुआ घुरंदा कयो, पर नबियनि जी सुन्नत ते अमल कंदा कयो। फरमाए तो रब हुना, फरमाए तो रब हबली मिल्लतुका ज़ुर्रियतन तय्यबा। ओ मुंहिंजा अल्लाह वागे बच्चो दे पर पाक डिजाइन, छा डिजाइन? अल्लाह बचड़ो दे पर पाक डिजाइन, यानी फरमाए अल्लाह बच्चो दे पर मुवैद डिजाइन, अल्लाह बच्चो दे पर तौहीद वारो डिजाइन, अल्लाह बच्चो दे पर पांजो पुजारी डिजाइन, कपड़न जो पुजारी न डिजाइन। क्या फरमाए? रब्बे हबली मिल्लतुका ज़ुर्रियतन तय्यबा। अल्लाह बचड़ो बख्शे दे पंहिंजे तरफा, लेकिन पाक डिजाइन। याद रखो मुसलमानो, मुवैद पाक आ, मुशरिक पलीदा। कुरान तो फरमाए इन्नमल मुशरिकून नजसुन, गैर जो पुजारी पलीद थव। इन जे करे हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो, फरमाए तो रब्बे हबली मिल्लतुका ज़ुर्रियतन तय्यबा। अल्लाह बच्चो दे पर पाक दे जाए, मुवैद दे जाए, पांजो पुजारी दे जाए, कपड़न जो पुजारी न दे जाए। इन जे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम भी फरमायो, फरमाई रब्बे हबली मिनस सालिहीन। अल्लाह बचड़ो दे पर नेक दे जाए, ना फरमान न दे जाए। अल्लाह बच्चो दे पर फरमा बरदार दे जाए, मुवैद दे जाए, तौहीद परस्त दे जाए, मुशरिक ना दे जाए। जो तो मुवैद फरमा बरदार हुंदो आ, मुशरिक ना फरमान हुंदो आ। बहरहाल अल्लाह पाक कुरान तो फरमाए हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम रब ते पीरी में तवक्कल कई, रब खां घुरियो। ओ बे औलादो, रब ते तवक्कल कयो, भरोसो कयो, अल्लाह जे मथा यकीन रखी करे खुदा खां सिद्क दिल सां घुरण तव्हां जो कम आ। पीरीअ में तव्हां के बच्चा ॾियण रब्बे काइनात जो कम आ। फोटो खले ना जाते निकलने। कुरान तो फरमाए, अल्लाह पाक फरमायो फबश्शरना गुलामिन हलीम। सुभान अल्लाह।
फरमाए फबशरना, अल्लाह फरमाए या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया वलम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। फरमाए ओ ज़करिया जे पीरिय में पोढ़प में असबाब ता नजर हटाए, वसाइल ता नजर हटाए, तवक्कल भरवसो मां अल्लाह जी ज़ात ते कयो थई, घुरियो माखा थई त मां अल्लाह जो वाइदो आ जेको मुंहिंजे मथां तवक्कल कंदो आ, मुंहिंजे मथां भरवसो कंदो आ, मुंहिंजे दरबार में ईंदो आ, मां उनखे ना उमेद नया कंदो। लिहाज़ा ज़करिया बचड़े जी बिशारत थो ॾियां, पर बचड़े जो नालो बि रखी थो ॾियां यहया। अज का फरमाई अज दी ताईं तुझे बच्चे जड़ो हमला मां अग में पैदा ही न कया, अड़ो बच्चो तो वाता कया। तो मुसलमानों अर्ज पे को अकीदो वो रखो जो कुरान समझाए। हाजत रवा भी अल्लाह, मुश्किल कुशा भी अल्लाह, मौत जो मालिक भी अल्लाह, औलाद ॾियण वारो भी अल्लाह, सेहत ॾियण वारो भी अल्लाह, बीमार करण वारो भी अल्लाह, शिफा ॾियण वारो भी अल्लाह। इहो अक़ीदो रखो तो सब कुछ अल्लाह जे हथ में आ, मखलूक जे हथ में कुछ भी ना है। दुआ कयो जो कुछ मुगल है अल्लाह पाक मुझे मथा अमल करने की तौफीक नसीब फरमाए। वक्त काफ़ी गुजरी चुको आहे, हज़रत साईं बि अची चुको आहे, सॼी जमात के गुज़ारा शायद सभई दोस्त जीअं मोहब्बत सां वेठा ईअं वेझो इंशाअल्लाह साईं जन जो बयान थींदो। वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाह।